तव्हां उन्हनि न्याणियुनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदव जेके तव्हां वांगुरु मुआशिरे में मसइला ॾिसी करे हू बि तमामु घणो सेंसिटिव थी वञनि थियूं ऐं चाहिनि थियूं त हू बि कुझु कनि मुआशिरे जी भलाई जे लाइ, अहिड़ा इदारा क़ाइमु कनि जो सभिनी जी भलाई थिए, चाहे ॿार हुजनि, वॾा हुजनि या ख़ासि करे न्याणी हुजनि। पर उहे उन्हनि खे मुआशिरो जेको आहे तमामु घणो डिसअपॉइंट करे विझे थो या डिसहार्टन थी वञनि पियूं। पोइ छा यानी तव्हांजो मिसाल असांजे साम्हूं मौजूदु आहे। हाणे तव्हां उन्हनि न्याणियुनि खे कीअं हिमत ॾींदा ऐं छा सलाह मशवरो ॾींदा, कहिड़ो पैगाम ॾींदा त न जे आउं करे सघां थी त तव्हां बि करे सघो थियूं? एक्चुअली ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां त मां बेसिकली कश्मीर डिस्ट्रिक्ट खां बिल्कुलु बिलोंग कंदी तव्हांजो त आहियां, एॾे बलोच ट्राइब सेंसिटिव सां। डिस्ट्रिक्ट त सां तालुक़ु आहे। हा, जी जी। त तव्हां पाण इहे ॻाल्हियूं सोचे सघो था त अहिड़े चैलेंज खे खणी आई आहियां। जॾहिं मुंहिंजे लाइ सुवाल उथिया हुया, जॾहिं मां प्रैक्टिस में आयमि त मुंहिंजे हस्बैंड खे चयो हुयो त तुंहिंजी ज़ाल हाणे प्रैक्टिस कंदी, तुंहिंजी घरवारी हाणे माण्हुनि सां, मर्दनि सां उथंदी वेहंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं हिन यस मुआशिरे यस में कोई बि बिल्कुलु औरत हुजे, तव्हां हुजो, मां हुजां, असां सभिनी बिल्कुलु खे चैलेंजिस चैलेंजिस फेस हुजनि करणो था। पवंदो आहे। त बीइंग अ फीमेल, असां घर में ॿाहिरि ऑफिशियली मेल डोमिनेट सोसाइटी आहे। सही। अगरि असां इन्हनि चैलेंजिस खे फेस करे हिमत हारे वेहंदासीं त पोइ शायदि असां कुझु करे न सघूं, इन क़ाबिल न थी सघूं। मां पंहिंजी न्याणियुनि खे बि चवंदी आहियां, जेके मुंहिंजी 75 न्याणियूं आहिनि, मां चवंदी आहियां त दुनिया में माण्हू तव्हांखे डिस्करेज करण वारा इलाही मिलंदा, तव्हांखे इनकरेज करण वारा माण्हू हिन दुनिया में घटि मिलंदा, जेकी तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थियनि, तव्हांजा ॿांह ॿेली थियनि, तव्हांजो साथ ॾियनि। हिन दुनिया में जॾहिं तव्हांखे कुझु करिणो पवंदो आहे त तव्हां पंहिंजी हिमत ऐं पंहिंजे हौसले सां ऐं जेका पंहिंजी ख़ुदि एतमादी आहे उनखे स्ट्रॉन्ग करे बीह रहो। दुनिया जो कोई बि अहिड़ो तूफ़ान न आहे जो तव्हांखे लोॾे सघे, सही। तव्हांखे कमज़ोर करे सघे। अगरि छोकिरियूं हिमत कंदियूं, हौसले सां कमु कंदियूं ऐं पंहिंजा कदम बीहारे करे स्ट्रॉन्ग थी करे बीहंदियूं त मां कॾहिं बि उहो पोइते न हटी सघंदियूं ऐं हिन कम में अॻिते हूंदियूं। मां त पाण ई इन शइ ते कायल आहे। जॾहिं मुंहिंजी फेरी हुनजी हिकिड़ी नंढड़ी यूनिवर्सिटी फर्स्ट टाइम वञे पई त ओके। उहा वापसी ते चए पई, अम्मी तव्हां मूंखे पिक ऐं ड्रॉप कयो, मां पाण न ईंदमि। त हुनखे चवंदी आहियां त कॾहिं कॾहिं पाण बि ईंदी कर। पोइ उहा मूंखे हाणे चवंदी आहे, अच्छा, इहा तव्हां अम्मी ॾाढी तव्हां ई मूंखे फर्स्ट टाइम। जी हा, मुझे इहा तव्हां ॾाढी सॉरी। इंपॉर्टेंट ॻाल्हि कई त ही तव्हां बेसहारा न्याणियुनि खे सहारो त ॾियो पियो, तव्हां वटि रहनि पियूं, पर उन्हनि जी तालीम में बि तव्हां मदद कयो पिया। जीअं तव्हां पाण ई हाणे पंहिंजी ज़बानी ॿुधायो त काफ़ी न्याणियूं जेके आहिनि हू यूनिवर्सिटी गोइंग बि आहिनि। सो इहे बि जी मिसाल तव्हां बिल्कुलु। वटि मौजूदु आहिनि। असां चाहींदासीं त इहे वधीक थोरो तफ़सील में ॿुधायो असांखे। जी जी अजी बिल्कुलु। मां तालीम बेसिक एजुकेशन ॿारनि खे टोटली सभु हाणे फर्स्ट जेके मुंहिंजी कुझु फेरीज़ आहिनि उहे यूनिवर्सिटी वञनि थियूं, ॿ फेरीज़ मुंहिंजी कैडेट कॉलेज लाड़काना बि पढ़नि थियूं। ऐं उन खां अलावा मुंहिंजी जेके फेरीज़ आहिनि उहे इवनिंग में ब्यूटिशियन जो कोर्स, सिलाई कढ़ाई जो कोर्स ऐं कंप्यूटर जी क्लासिस वग़ैरह बि उन्हनि जा थींदा आहिनि। जूडो कराटे सिंध गेम में उन्हनि पार्टिसिपेट बि कयो आहे, माशाल्लाह विन बि करे आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ जेके बि एक्टिविटीज़ हूंदा आहिनि त माशाल्लाह क्विज़ कॉम्पिटिशन हुजे, कोई बि शइ हुजे, मुंहिंजा ॿार किथे बि घटि न आहिनि, सभिनी खां अॻिते आहिनि। ऐं मां मोस्टली पंहिंजे फेरीज़ खे इहा ॻाल्हि चवंदी आहियां त हिमत कयो ऐं पाण में हौसलो पाण पैदा कयो। ईअं न सम्झो त असां छोकिरियूं आहियूं, असां कुझु न करे सघंदासीं। दुनिया में कोई बि अहिड़ो कमु न आहे जेको तव्हां नथा करे सघो।